एकड़ो आइटम क्यों सी काजल वारो ॾिठो अॻे भेरे पर उन दोस्तनि फरमाइश कई हिकिड़ो नंढो आइटम ॾेखारियो काजल हा ऐं जे साम्हूं हिकिड़ो नंढो आइटम ॾिसूं उन खां पोइ वरी प्रोग्राम खे पुॼाणी तरफ़ वठी हलंदासीं ऐं लाला ओके गुज़ारिश कंदुसि त मथे स्टेज ते लख तोरा असां ते दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं हिकु दफ़ो ॿीहर मंगरिया बिरादर उन्हनि जा आयल दोस्त मोज़िज़ महिमान जेके परे खां हाजी साहिब जा बि असां ते दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं असां ज़ुबैर जा जिन जा नाला नथा अचनि सां असां माफ़ी अदा रहमान ईअं न मोला ख़ुशि कंदव इहा मोहबत आहे इहो प्यार जो गाॾो आहे जेको हले पियो थो ऐं इहा मोहबत असांखे यादि रहंदी आहे जॾहिं पोइ हिते वेंदा आहियूं तव्हांखे ॾाढो यादि कंदा आहियूं जिथे जिथे असांखे अहिड़ा माहौल मिलंदा आहिनि असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं हाणे तक़रीबन असांखे 20-25 ॾींहं थिया आहिनि हिकिड़ा मोरे जा दोस्त असांखे वठी आया अहिड़ा करोड़ा बिरादर वेठा आहिनि जिन जो चांडनि सां शायदि मसइलो रहियो आहे साईं एॾी फायरिंग ख़ुदा जो कसम सां लिकी वेही रहियासीं अलाह पाक वाहिद शायदि लिकी वेही रहियासीं असां अहिड़नि माहौलनि में ईंदा आहियूं न दिलि खोले कमु कंदा आहियूं इहा तव्हांजी मोहबत हा इहा सॼी बादशाही ॿधासीं उसां अब्दुल्ला मला हक़ीक़त ॾिसूं त ॾाढो मुश्किलातुनि सां कराची में हुनजी रिकॉर्डिंग पियो हले ऐं ड्रामा पिया था हलनि उस्ताद जा हिकिड़ो KTN जो ड्रामो पियो थो हले कॉमेडी ॿियो सिंध TV ते ड्रामो पियो थो हले कॉमेडी रिकॉर्डिंग हले पई थी अनकरीब आनियर थींदा इहे तव्हांजी मोहबत प्यार असांखे हिते वठी आयो आहे हिकिड़ो नंढो आइटम ॾिसूं पोइ वरी तव्हांखे वरी प्रोग्राम खे पुॼाणी तरफ़ वठी हलंदासीं महिरबानी लख तोरा मोहबत प्यार असांखे यादि रहंदो अरे हलो ओके ओके ओ हेॾिया वॾी APC हेॾिया बाकी छा हलो वात नंढो मखियूं बि फिरनि वॾा हा किथे हो मुंहिंजो प्यारो प्यारो खटो खटो नौकर चुमी न पा वॾा लूण लॻल आहे चुमी न पा किथे चकर चयो मां चुमी न पाईंदो कर तोखे मूं छा चयो त हिते घर जा जेके कमकार ओताक जा कमकार तुंहिंजी ज़बान छा आहे मूंसां बाबा घर जो कमु कंदे ॿाहिरि जो कमु कंदे अंदर ॿाहिरि सभु मां कयां बाक़ी तूं थुकू खाईंदे आहे जानवर बानवर केरु संभाली जानवर सभई ॿधा रमाए बाक़ी तुम्हारी बगी कॾहिं खोलाए वई वॾा बगी गॾु जेकी पंजाब खांदी थी वो वॾी कान्हे थुली डिगी हा काॾे खोलाए वई हे पासे में पुलिस वारे जो ए रेमान पाणो यार घांगरो इहो रहमान इन जो को सारिन जो देरो हो हा तो वारी बगी करे जे ओडे वञई हा इन रहमान जो कारो नरक ॾे खुलियल हो वॾा पो जेको तुंहिंजी बगी करे सां हाशरो कई मना बचा ठुप न थियो अंगूठो अरे पो तो हुननि खे झलिया न पंहिंजे गॾे बदन हू छो बदन सां कॾहिं जो ओडे वञे छो थी रहमान ॾे गॾे खे तलाक तलाक चयो आई जा रहमान ॾिस पाण कहिड़ो आहे खोदो उन खां बीनो एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त छा चई एक्चुअली अच्छा एक्चुअली हा एक्चुअली काको ना हो एक्सक्यूज मां तुंहिंजो सेठ आहियां मां जो नौकरां हैसियत में हा मथे मुंहिंजो दादलो ई तोखे पाण खे ख़बर आहे तूं जॾहिं 3 महीने जो है त तुंहिंजी मां मरी वई वॾा रो न अगई बूथ किनो थई रो न यादि कर तूं जॾहिं 3 महीने जो है त तुंहिंजी मां मरी वई पूरा 7 महीना मूं तोखे पंहिंजी थञ ते तातियो ये कई चपाटेड़ी हणाए ढबियारो खीर फीडर चओ न हा फीडर हाणे ते वातो जायको ख़राब करे छड़ी बिल्ला हाणे ॿुध हा मां ॿाहिरि मुल्क मां वॾो वकील थी आयो आहियां अच्छा मतिलबु वॾियूं डिग्रियूं खणी आयो आहियां ठिकरियूं न हिते खोड़ अरे डिग्रियूं अच्छा चयो मैं ॿ टे दर्जा पढ़ त ख़बर पई आहे न हा मां पढ़ियल घणो पढ़ियल आहीं टिटक इहो टिटक छा आहे बाक़ी तूं घणो पढ़ियल आहीं मां मैट्रिक माना 10 टिटक माना मूंखे केॾी ख़बर 13 चिवड़ा घणो पढ़ियल आहीं माना ऑफिस संभाले ईंदे बिल्कुल हिते महिमान जेको अचे मुंहिंजो संग साथ खे मुंहुं ॾेई ईंदे जेको आयो आई दशो न आहे बस मां वञा मुंहिंजे वञण खां पोइ कम हलाईंदे बिल्कुल वॾा अॼु मूंखे कोर्ट में पहिरियों ॾींहुं आहे पोइ मां छा कयां हाणे दुआ कर त बधुरियूं पाण में विड़न मोटी लखना लतहना छो ठकनहना मन हिते मां फसलियूं करायां तूं वरी फैसला करी जाओ तो केस अचनि केस ईंदा त तोखे पघार ॾींदमि न
मां फजी बजी कोन कराए असांजो हिते इलाइको साफ़ सुथरो मां वटा फजियूं कराईंदो भला तू फैशन न करा दुआ कर मूंखे भला ॿियो को कमु मिले हल ठीकु आहे इहा ॻाल्हि कर हाणे ऑफिस में जेको अचई हा। उन ख़िदमत करणी हा। आहे मूंखे का बि शिकायत न अचे ओके सर ओके यस सर यू इडियट नॉनसेंस ना सुनोदे तू गाने ने जिबरा नॉनसेंस माना केॾो सुहिणो आहे ओके नासन हा हा इहे सूंहं पंहिंजी बरक़रार रखंदो अचे ओके ठीकु आहे हाणे Yes. मां हलां थो मूंखे शिकायत न अचे नो 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 सर ओके यस सर ठकन हला मां हिते वरे का फसियूं कराया मूंखे लाचार हेलो एक्सक्यूज मी कमांडो पुलिस खामोश कूल डाउन बेटा हाँ हाणे हिते जेको ईंदो महिमान मानी खाईंदो ओके 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 जगह भली ॻोल्ही हाँ अचण साण ई माना हिते नज़र पई आहे चबो त ठोड़े जी वरी शौक़ीन आहियां थोरो इंसान इंसान पोइ मूं छा चयो मतां वरी गॾु सम्झी हुकुम कयो तव्हांजो वॾेरो किथे आहे वॾेरो ओॾे वियो आहे पुछ रहिया ज़मीन घुमण छो उन ज़मीन ते अजी कुआ लॻे टुके 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 हेतिरी बची आहे हाणे मां चवां थो इन ज़मीन ते पंहिंजो वञी अलम ठोकियां अलम हणी कब्ज़ो करे ज़मीन ते वेही सां सेठ छा कंदो तूं हुकुम कर तोखे छा खपे इहो असां तव्हांजे पाड़े में नया लॾिया आहियूं अच्छा नवां लॻिया आहियो हा राति जो आयो ॾींहं जो आयो ॾींहं जो आयासीं पुलिस तंग कोन कयो न ॾींहं जो छाला पुलिस तंग हा ॾींहं जो कुझु कान कंदी आहे सही आहे कंदा ई राति जो आहिनि बिल्कुलु हा हुकुम कयो मूंखे पखो खपे पखो खपई हा कहिड़ो खपई छित वारो आया नवां झट में छित वारो खपई हू खणी वञ न कहिड़ो मां उन रहमान खां खणी आयो मां डंडे वारो डंडे वारो खणी त आयो आहियां पर इन रहमान खे वॾो क़ुरान जुगाड़ी अथई पखे खे ॿई पासा रसा ॿधा अथई हा कंधु हीरो पखे जी मुठी भगल आहे थोरी अच्छा बहरहाल मन रसा ॿधी सां टाइट कयो आहे डंडे वारो पको खणी नो डंडे वारो सोलो अथव उहो असां खणी वियासीं तव्हां छा इस्तेमालु कंदा असांजी छित आहे न मथां हलनि पिया पोइ मूंखे बि छित वारो खपे छित वारो तोखे ॼाण थो हा शादी बादी चल रही आहे न हा शादी चल रही मना हाँ। नंढी उमिरि में भाव खाधई वञी अच्छा ॿार घणा थी भाई थोड़ा आहिनि तक़रीबन 12 12 रमन माया कुटी आई यको 12 हाँ। या अल्लाह क्रिकेट टीम खणी करे दो माई महिनत असां कई आहे तकलीफ़ तोखे बि न थिए तकलीफ़ मूंखे कड़ी तकलीफ़ त तोखे यको 12 अरे लखन रमन ब्रेक ने पेरी कोन हुआ गाड़ी फुल एक्सीडेंट रही बिल्कुल शादी करना मूसा न जो तोसां हाँ तोसां शादी हिकिड़ी शर्त ते कंदसि शर्त कई शर्त मां ये ज्वार नहीं जाए छोरी हा हाँ हुकुम कर तोखे 2 कलाकनि जे लाइ मुंहिंजो पीउ थियणो पवंदो। लखन होॾां शादी वरी 2 कलाक लाइ पी हिकिड़ो मुंहिंजो आशिक आहे न लूसी आहे सफ़ा। अच्छा माने मूंखां वधीक लूसी तोखां बि वधीक मुंहिंजे पोयां पियो आहे अच्छा उन खां जान छॾाइण जे लाइ 2 कलाकनि जे लाइ 2 कलाकनि लाइ न त तव्हां में आदत आहे जेको साॼी उमिरि लाइ वठी था वञो न न असांखे हा न ज़रूरत अॻे चकर बि मूंसां हाज़िर कयो होवे अॻे चकर ॿी पोड़ी मिली जे 2 कलाक लाइ पी थी हाणे कोई त यको साल घर में रहियो हो पोइ साल में घिसी त कोन में घिसी छा सॼो तबाह थी वियो घिसी इन कलाक लाइ 2 कलाक लाइ मथे मिंट बि कोन हा लिखी वठ लिखी खणु कसम मुंहिंजे गंज जो कसम खण ओके हाणे पका हाणे तूं हेॾां बि हाणे 2 कलाक लाइ मां तुंहिंजो पीआं ठीकु आहे ठीकु होॾे आहे। परते कुंड ते पी हे वठ
तुम क्यों आए हो यहां? बाबूजी, मैं आपकी बेटी से बहुत प्यार करता हूं। मैं उसके बगैर जिंदा नहीं रह सकता। वो भी मुझसे बहुत प्यार करती है। वो मुझसे शादी करके बहुत खुश रहेगी बाबूजी, बहुत खुश रहेगी। खुश रहेगी? तेरे साथ, एक मुजरिम के साथ? अब मैं मुजरिम नहीं रहा बाबूजी, मैंने सब कुछ छोड़ दिया है। काजल ने मुझसे सब कुछ छुड़ा दिया, उसी ने मुझे ये नई जिंदगी दी। काजल, तुम ही बताओ ना बाबूजी को कि तुम मुझसे कितना प्यार करती हो। चले जाओ यहाँ से। क्या? हम कहते हैं चले जाओ यहाँ से, दोबारा यहाँ कभी नहीं आना। गो अवे। मत सताओ हमें, आखिर तुम्हारा हमारा रिश्ता ही क्या है? रिश्ता विश्ता मैं कुछ नहीं जानता। मैं तो सिर्फ इतना जानता हूं कि तुम मुझसे प्यार करती हो। छोड़ दो मुझे, मैंने कहा छोड़ दो मुझे। I said leave me। मत भूलो कि मैं एक इज्जतदार खानदान की बहू बनने जा रही हूँ। हमारी शादी हो रही है उस लड़के से जिसे हमारे पिता ने चुना है, हमने चुना है अपनी मर्जी से। अपनी मर्जी से? तो फिर क्यों आई मेरी जिंदगी में? क्यों मुझे बदला? क्यों बनाया मुझे ऐसा? क्यों दिखाई मुझे वो खुशियां, वो प्यार, ताकि आज तुम मुझसे कह सको कि वो सब झूठ था और सच ये है कि आज तुम किसी और की बनना चाहती हो? काजल, मैं जानता हूं कि तुम सिर्फ मुझसे प्यार करती हो, सिर्फ मुझसे। मैं तुम्हारे बगैर जिंदा नहीं रह सकता। Don't touch me। हम किसी दूसरे की अमानत है। नहीं, तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती। हम दोनों के बीच अगर कोई आया तो समझो वो मर गया। काजल, इन हाथों ने सिर्फ हथियार छोड़े हैं, चलाना नहीं भूले। अगर इस चौखट पर बारात आई तो डोली की जगह उनकी अर्थियां उठेगी, और सबसे पहले अर्थी उसकी उठेगी जिसके सर पर सहरा होगा। लाशें बिछा दूंगा, लाशें। बिल्लो भरा बिल्लो। हाँ इधर के काटो भगो बच्ची भी ना बच्चे चाहे नार पुआ खड़ो न दो ए ठग भाई में लगे तो पंजे में लगवा अचरे लूसी मुखावती के लूसी बिल्ला भरा बिल्ला। हालत ने हाल काटो भगो लूसी। हाय बस हाय हेलो ओके